बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। सकरण में खबर शामिल कंदा हलो तो सरकार पारा बरसात मुतासिरन के अजो फराम करण लाए तैलीमी दरसगाहन स्कूलन के रिलीफ कैंप में तब्दील करण वारे फैसले का पोए स्कूल सकरण में तरसल बरसात मुतासिरन की मदद करण लाए हाई स्कूल इंतजामिया पारा स्कूल में अमलो मुकर्रर करे छड़ियो है। रिलीफ कैंप में ईंदड़ बरसात मुतासिरन जे अचण जो सिलसिलो जारी है। जॾहिं त हाई स्कूल जे अमले पारां स्कूल में ख़ाली पियल कमरा ॾिना पिया वञनि ऐं संदसि बुनियादी सहूलियतुनि खे फराहम करण लाइ हाई स्कूल जे फोकल पर्सन लुकमान कीरियो जे सरबराही में 4 उस्ताद ऐं चौकीदार तोड़े पटेवाला मुक़ररु कया विया आहिनि ऐं संदसि निगरानी हाई स्कूल जो हेड मास्टर इलियास ख़ानज़ादा करे रहियो है। ॿिए पासे सिंध सरकार पारां मुतासिरन लाइ कयल खाद खुराक विसरी वियो। मुतासिर खाइण लाइ कुझु बि न मिलण जूं शिकायतूं। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। असगर लाखे जी रिपोर्ट मुताबिक़ सरकार पारां बरसात मुतासिरन खे अजो फराहम करण लाइ तैलीमी दरसगाहनि स्कूलनि खे रिलीफ कैंप में तब्दील करण वारो फ़ैसिले खां पोइ स्कूल सकरण में तरसियल बरसात मुतासिरन की मदद करण लाइ हाई स्कूल इंतजामिया पारां स्कूल में अमलो मुक़ररु करे छड़ियो। रिलीफ कैंप में ईंदड़ मुतासिरन जो अचण जो सिलसिलो जारी है। जॾहिं त हाई स्कूल जे अमले पारां स्कूल में ख़ाली पियल कमरा ॾिना पिया वञनि ऐं संदसि बुनियादी सहूलियतुनि खे फराहम करण लाइ हाई स्कूल जे फोकल पर्सन लुकमान कीरो जे सरबराही में 4 उस्ताद ऐं चौकीदार तोड़े पटेवाला मुक़ररु कया विया आहिनि।